अदा कंदो इंशाअल्लाह ताला तहक़ीक़ाती तव्हां साम्हूं ज़ाहिर थी पवंदी प्रोसेस हलन थियूं कोर्ट जो प्रोसेस हर कंहिंखे हक़ आहे पंहिंजे हर शइ खे डिफेंड करण जो चाहे वो मां आहियां जेका ॻाल्हि हूंदी ज़रूरु हुनखे डिफेंड करण जो मूंखे हक़ हूंदो ॿिए हुननि जे हक़ जी का ॻाल्हि हूंदी त हुननि खे डिफेंड करणु चाहियो उहे उन्हनि खे कंहिं बि कोर्ट सां वञण जो असां पंहिंजे हर प्रोसेस खे पंहिंजे हक़ खे इस्तेमालु कयूं तव्हांखे कोर्ट अॻु में बेॾो ई करार ॾिनो आजो करार ॾिनो हुन केस जी जी इंशाअल्लाह ताला हाणे बि आहे कहिड़ा प्रूफ आहे हुन में साईं उहे ॿुधाइनि जंहिं असां ते इल्ज़ाम आया आहिनि त उन ते असां ते त प्रूफ सौ सिधो ज़ाम आहे भला तव्हां ॿुधायो ॿीहड़ खां 9 बजे फ़ोन करे क़ुरान खान 10:30 बजे 11:15 बजे टंडो मोहम्मद खान जे बदीन ज़िले जे वेझे उते सोबे खान चांदी जो पुटु DIG हैदराबाद उन टाइम जो कमिश्नर हैदराबाद मिनिस्टर हेल्थ उन सां गॾु जहाज़ हुजे हेलीकॉप्टर हितां चढ़ी वियो छा कई वियो जॾहिं हिननि वरिता राति हिकिड़ी उते टिकियल हैदराबाद में टिकियल उहे शायदि आहिनि हिननि जूं जेके CDR रिपोर्ट्स आहिनि उहे सभु हिकिड़ी शइ ॿुधायूं जेके शायदि आहिनि उहे धाड़ियल आहिनि असांजे केसनि में उहे छा आहे 14 साल कैद कोर्टनि में कया आहिनि उहे असांजे मथां शायदि जंहिंजो मसइलो थियो आहे उहो 14 सालनि खां एक्स-काउंटर हो घुमंदो वटे पियो उनखे को ॿांह खां वठी इहो न पियो चए त बाबा तूं केरु इहा ॻाल्हियूं ॾुगियूं आहिनि आस्ते आस्ते ज़माने ते खुलंदी ईंदियूं कहिड़ा कारण हुआसीं तव्हांखे केस में फसाइण सियासत पंहिंजी सियासत चमकाइणु सियासत करणु इहा कारण इलेक्शन ई तव्हां भला ॿुधायो कंहिं बि माण्हू खे झल आहे फलाणे हंधि वर्क ते न वञ इहो थी सघे थो असांखे त तव्हांजे उन टाइम जा जेके हिते SP ऐं DC हुआ उहे असांखे मन न पिया मोकिलनि त तव्हां कंबर उन्हनि मेहड़ तालुके में अचे नथा सघो ॿुधायो आहे इहो त मुंहिंजो राइट आहे न त मां काॾे बि वञी सघां थो पैसा बि वठी हिन केस जे पोयां हथ ॿिया आहिनि बिल्कुलु हिन महिल चाणी ॿुधायो ॻाल्हि सुनो केस जेको हिनखे जंहिं तरीक़े सां शो कयो आहे प्रोजेक्ट कयो वियो आहे हिते दुनिया जे साम्हूं उन जी हिकिड़ी हक़ीक़त प्रोजेक्शन त कयूं था न फेसबुक ते कंहिं बि मीडिया जे साम्हूं तकरीरूं करणु तमामु आसान उन तकरीरनि जो हिकिड़ो सबूत कढियो हिकिड़ो सबूत त वाक़ई हे सरदार ख़ान हीअं कयो या हिन बुरहान ख़ान हीअं कयो को सबूत कोन्हे कंहिं शइ जी का ॻाल्हि कान्हे पर उनखे लिंगर ऑन कयो तव्हांखे पुलिस जांच में ॾोही करार ॾिनो छा उन में पुलिस ॼाणायो